हलीमा वो तो मिलन लाज़मी समझो उन करे तो खा के गाल पुछणी हुई गाल पुछा गाल कर मां तो सा शादी करण तो चाहियां जेकर तू राज़ी आई तो कोई बाबा के तुझे घर मोकलिया रिश्ते वठण लाइ। इहा गाल त तू मुखां पंहिंजे घर में भी पुछी सघीं पियो। ते वो मुनासिब न समझो हलीमा छो त उते तू जवाब ॾियण में लड़ाई आ ऐं हिते तू आज़ाद आई न कोई ते तोखे रोकण वारो न टोकण वारो। जे इहा गाल आहे न त मां तोसां शादी कोन कंदीसि। जे इहा गाल आहे न त पोइ मुंहिंजो तोखे जवाब आहे मां तोसां शादी कोन कंदीसि। तुझो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे। मुझे बारे में सोचनी है कौन नहीं गौर कंदी। मां सोचे समझे ही गाल की आहे त पोइ छा सोचां। ठीक है जेकर तो सोचे समझी इहो फ़ैसिलो कयो आहे त मां वधीक तो ते पार ऐं वसन कोन रखंदुसि। तू जिथे बि हुजी ख़ुशि हुजी आबाद हुजी मुझे प्यार ऐं मुझे तू हमेशा तो सां गॾु आहिनि। ओ चरिया जेकॾहिं न ज़ुबान धोखो ॾे त माण्हू अखियुनि जी ॿोली पढ़ी वठंदो आहे। छा तोखे मुंहिंजी अखियुनि में प्यार नज़र न आयो? मां त तोखे हासिल करण लाइ ॾींहं राति दो घुरंदी आहियां। तू इहो सच थी चई? हाँ हाँ पर तू रोई छो तो? ही त खुशी जा गोड़ा हलीमा अज तू मूंसां वाइदो कर भली ही सॼी दुनिया असांजे खिलाफ थी वञे पर असां हिक ॿिए खे न छॾींदासीं। वाइदो कर हलीमा। मां तोसां वाइदो थी कयां शमीर साथ निभाइण जो। लीमा जेका मुंहिंजी बेइज्जती थी आहे न उन जे पलांद जो अॼु वक़्तु अची वियो आहे। माण्हू हिकु धक सां ॿ शिकार कंदा आहिनि मां टे कंदुसि टे। इन छोरी खे बि बदनाम कंदुसि ऐं बहाल वारे छोरे खे बि बदनाम कंदुसि। इन ॿिन्ही सां गॾु मूसा जो तकबर बि मिटी सां मिली वेंदो मिटी सां। इन लैला ऐं मजनू खे अहिड़ो ख्वार कंदुसि जो ये ॿई मुंहुं खणी ॻोठ में कोन पवंदा।
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।